मुझी सुना साईं रह जी अचेश तो सब मुझी सुना साईं रह जी अचेश म्यूजिक सिखारण जे लाइ मुझे फादर खास एक फ्लैट वरतो उल्हासनगर में असां हर वीकेंड ते विश्वास कयो फ्राइडे शाम जो स्कूल पूरो थींदो रात जो वेंदासीं उल्हासनगर छंछरु ॾींहुं मुंहिंजी क्लास थींदी आर्तवार ॾींहुं मोटंदासीं इहो सिलसिलो 3 साल ताईं लगातार चालियो मां 9th दर्जो पास कयो ऐं असांजे हिंदुस्तान जे विख्यात क्लासिकल गायक पंडित श्री आशकरण शर्मा वटि मुझे सिखण जो मौको मिलियो माता कालिका माता कालिका माता कालिका माता कालिका महाकाल जगत जननी भवानी 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 माता कालिका खड़ग मूंड खप्पर कर धरणी असुर हरणी जगनी मुंहिंजी शुरुआत जे मां चवां सिंधी संगीत में या पब्लिक फील्ड में जेका थी उहा थी सिंधी म्यूजिक सां मां सभिनी खां पहिरीं जेको स्टेज ते ॻातो उहो सीधा सिंधू इन सीधा सिंधू भवन में अॼु खां 15 साल पहिरीं धमाका करणु शुरू कया श्री ठाकुर चाल ऐं पारू चाल त पहिरें धमाके ते मां 9 साले जो हुयुसि मूंखे घुरायो वियो मां राग ललित में 5 मिंटनि जो हिकिड़ो नंढो बंदिश गाती हुते ऐं तमामु प्रोत्साहन मिलियो मूंखे हुतां त महेश चंद्र जी मूंखे पाण सां गॾु ॻाल्हायो स्टेज पाण जे एकदमि पासे में जीअं हारमोनियम आहे जिते महेश जी हिते मां वेठो हुअसि त मूंखां पुछियो माइक ते पुटु ही कहिड़ो राग आहे मां चयो अंकल ही राग ललित आहे त चयूं कहिड़े समय ते ॻाइबो आहे मां चयो सुबुह जे टाइम ते त एॾो ख़ुशि थिया पंहिंजे खीसे मां हिकिड़ो 50 जो नोट खणी मूंखे असां ख़र्ची मुंहिंजे खीसे में विधो वाह वो 50 जो नोट मां अॼु बि संभाले रखियो आहे कांगा कांगा हो कांगा हो कांगा कांगा हो कांगा हो हालत मुझे पड़ी बुझाए जे होठ के कांगा कांगा हो कांगा हो कांगा कांगा हो कांगा हो आड़ा सोची सकतो था कि टाइम एडम माण्हुनि जे साम्हूं नंढो 10 साल जो ॿार कलाम ॻाए पियो त कहिड़े क़िस्म जो एटमॉस्फेयर हूंदो श्रीमती आशा चांद जी उन्हनि सां मां 2 एल्बम कयूं आहिनि हिकिड़ो असां एल्बम कयोसीं सभिनी खां पहिरीं आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी जंहिंमें घनश्याम वासवाणी जी काजल दीदी मां विपिन असां सभु गॾु हुआसीं उन खां पोइ उन्हनि हिकिड़ो एल्बम कढियो राणो 6 नंबर के 8 गाना खयूं उन्हनि 8 गाननि खे रीमिक्स करायो वियो जगदीश लालाणी वटां ऐं उन में साईं धरमदास साहब जो लिखियलु हिकिड़ो कलाम हो ॾिसो आशिक़नि जा इंसाफ़ उन गाने जो रीमिक्स वर्जन मां ॻायो प्लस उन खां पोइ मां ख़ुशनसीब आहियां दादा जेपी वासवाणी सां जाम जुड़ियल आहियां पर्सनली आई एम वेरी क्लोज टू त उन्हनि जूं घणेई मां एल्बमूं उन्हनि जे भॼन जो एल्बम्स कयूं आहिनि कुछ एल्बम्स साईं वसण शाह दरबार उल्हासनगर जे लाइ कयूं आहिनि हिन जो वीडियो यूट्यूब ते अवेलेबल आहे ऐं हिनखे
घणी सहारा मिली है, प्रोत्साहन मिली है। ऐं असांजे प्यारे भाउ जगदीश लालवाणी भी एॾो सुठो कमु कयो थी हुनमें, उनजी हिकु नंढी झलक मां करे आशिकन जा इंसाफ दिन सिर घुरे घुरे, 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 आशिकन जा इंसाफ। सराइकी ॿोली में बुल्ला शाह साहब जो हिकिड़ो कलाम थो ॿुधाए। सराइकी असांजे सिंध जे बॉर्डर जी मशहूर ॿोली हुई। बेसिकली इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ, इट्स अ, यू कैन से अ कॉकटेल ऑफ सिंधी, उर्दू, पंजाबी एंड हिंदी। ओ तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया, ओ तेरे इश्क नचाया करके थैया थैया, छेती आई वे तबीबा, नहीं तो मैं मर गया, छेती आई वे तबीबा, नहीं तो मैं मर गया। ओले छुप गया सूरज, बाहर रह गई लाली, ओले छुप गया सूरज, बाहर रह गई लाली, वे मैं सदके होवा, देव मुड़ जग खाली, अड़िया मैं भूल गया, अड़िया मैं भूल गया, अड़िया मैं भूल गया, तेरे नाल न गया, छेती आई, ओ छेती आई वे तबीबा, नहीं ते मैं मर गया, छेती बोड़ी वे तबीबा, छेती आई वे तबीबा, नहीं ते मैं मर गया। तहे दिल सां न रुगो मां पर मुंहिंजी सॼी म्यूज़िक फैटर्निटी, तव्हांजो किशन मेघाणी साहब जो ऐं दूरदर्शन जो लख लख शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां असांखे मौक़ो ॾियो था। इन ई बहाने असांजे सिंधी दर्शकनि ते ख़बर थी पए कि कहिड़ा आर्टिस्ट आहिनि असांजे कम्युनिटी में।